इस्लामाबाद जी एहतसाब अदालत आसिफ अली ज़रदारी जी अमेरिका में मुल्कियत बाबत केस में गिरफ्तारी का अगवारी जमानत मंजूर करे वरिती। अॻूणे सदर जो समाहित इमरान खान के आणींदड़ ग़लतीअ जो एतराफ़ करे चुका आहिनि। बाक़ी असीम ग़लतीअ जो असालो कीअं कयो वेंदो इहो अल्लाह थो ॼाणे। पीपी पार्लियामेंटेरियंस जे सदर आसिफ अली ज़रदारी अमेरिका में मिल्कियत बाबत केस जी ॿुधणीअ दौरान एहतसाब अदालत जे जज आज़म आदो पेश थियो। आसिफ अली ज़रदारी जे वकील फारूक एस नाइक दलील मुकम्मल करण बाद अॻूणे सदर जी गिरफ्तारी खां अॻु ज़मानत लाइ दरख़्वास्त दाख़िल कराई, जेका अदालत मंजूर करे वरिती। अदालत ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हाईंदे आसिफ अली ज़रदारी चयो त इमरान खान के आणींदड़ ग़लतीअ जो एतराफ़ करे चुका आहिनि। बाक़ी असीम ग़लतीअ जो असालो कीअं कयो वेंदो इहो अल्लाह थो ॼाणे। मरियम नवाज़ बाबति पुछियल सवाल जे जवाब में अॻूणे सदर चयो त मरियम नवाज़ हिन लाइ धीअरनि जी आहे, न्याणी ते हू कहिड़ो तबसरो करे सघे थो। गिलगित बल्तिस्तान जे अॻूणे चीफ जस्टिस बाबति ॻाल्हाईंदे आसिफ अली ज़रदारी चयो त राणा शमीम जेका ॻाल्हि कई आहे हू इहो सभु कुझु ॾिसी चुका आहिनि। अॻूणे सदर चयो त जस्टिस कयूम ऐं बैरिस्टर सैफुर रहमान ऑडियो स्कैंडल में बि इहो ई सभु कुझु थियो हो।